वगड़ टाउन कमेटी वगड़ जो वार्ड नंबर 1 जाफरानी ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम पड़नि। गुज़िरियल 30 सालनि खां ॻोठ में का बि सिर न लॻी। चूंडियल नुमाइंदनि बि हर भेरे ॻोठाणनि खे कूड़ा आसरा ॾेई वोट वठी वरी वापसि न भरिया। टाउन कमेटी जे वार्ड 1 जे ख़ासकेली महला, सूमरा महला, पंवर महला, गांचा चांडिया महला ऐं ॿियनि महलनि में को बि रोड रस्तो नालियूं न मिलियूं पर कचो रस्तो बि तबाह थियल। तरक़ियाती कम न थिया। हिन भेरे वोट कंहिंखे बि न ॾींदासीं। हाजी बगन ख़ासकेली, हाजी अज़ीज़ुल्ला ख़ासकेली, अली गुल सूमरो, रोशन टोटाणी, अब्दुल फताह चांडियो, रियाज़ गांचो, अल्ताफ़ चांडियो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहूं कंदे चयो त तकलीफ़ आहे। मींहुं तीअं वसे थो, पोइ असां आज़ार में आहियूं, वधूं का घिटियूं घुमंदा त काॾहों वञूं काॾहों न वञूं। महिरबानी करे असांखे रस्तो वॾो करे ॾींदा, मोकड़ो करे ॾींदा, अचण वञण में सहूलियत थिए। छाई आहे PPRनि खे असां पर अॼु ताईं असांखे न रस्तो मिलियो आहे। जेके रस्ता आहिनि सभु आहिनि PPR उमेदवारनि जा, पर असां उन्हनि ॾे विया आहियूं त बि असांखे न रस्तो था ॾियनि, न नालियूं था ठाराए ॾियनि। जेको अचे थो बसि पाण हड़प कयूं था वञूं। पंहिंजी जॻहियुनि ते ॾिसो तव्हां वञो, ब्लाक लॻल न शइ लॻल आहे। बाक़ी असांजे ॻोठ में ॾिसो कहिड़ी घिटी पयूं, न नाली ठहियल आहे, न रोड ठहियल आहे। 30 सालनि खां असां वेठा आहियूं, हिते न रोड आहे, न रस्तो आहे, न नाली आहे, कंहिं शइ जी सहूलियत न आहे। हे जेके घर जे भरिसां नेकर हलनि था, हिते ई बदबू असांजे घरनि में थी अचे। 5 साल थिया असांखे हिते, 30 साल थी विया आहिनि आए हुए। असांखे न मिठे पाणी जी सहूलियत आहे, न रस्ते जी सहूलियत आहे, न अचणु वञणु, न नालनि जी सहूलियत आहे। 30 सालनि जे अंदरि असांजा जेके हुकुमरान आहिनि, असांजा जेके वॾा वॾा चङा आहिनि, उन्हनि खे काफ़ी मरतबा असां चयो आहे त असांखे रस्ते जी सहूलियत फ्राहम कई वञे, नालनि जी सहूलियत फ्राहम कई वञे। नंढड़ा बचड़ान असांजा खॾूं हिते पासे में हिकिड़ी ॿी खॾा, हिन में काफ़ी असांजा ॿार गुज़ारे थी पिया आहिनि। पाड़े जा ॻोठ जा असांजा काफ़ी मरतबा असां उन्हनि ॾे विया आहियूं, उन्हनि खे हिदायत कई आहे, पर अॼु ताईं उन्हनि कंहिं ॻाल्हि ते बि कोई एक्शन न वरितो आहे, न वरी आया आहिनि। टे माण्हू वियासीं गॾिजी हिन दग जे लाइ त असांखे दग खपे, जीअं असांखे माना सहूलियत खपे। कंहिं बि शइ जी सहूलियत न नेकर जी आहे, न पाणी मिठे जी आहे, न दग जी आहे। ऐं बरसाति थींदी आहे त ईअं सम्झ त साल असांजो दग त माना ईअं सम्झ जंजल में हूंदो आहे। ऐं नेकर बि उन में, किन बि उन में, अचणु वञणु असांजो ॾुखियो जंजल आहे, वॾो परेशान आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।